नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त सोशल मीडिया एप्लीकेशन टिकटॉक ते पाबंदी लागू करण जो सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई वई है। पाक पतन जे रवासी अली ज़ैब तरफ़ां दाख़िल दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो त टिकटॉक ॾोहनि खे हथी ॾियण जो सबब बणिजी रहियो आहे, जंहिं ते माण्हू मंशियात हथियार इस्तेमाल कंदे वीडियोज़ अपलोड कंदा आहिनि, जॾहिं त तइलीमी इदारनि में टिकटॉक जे इस्तेमाल सबब माहौल ख़राब थी रहियो आहे। दरख़्वास्त में वधीक चयो वियो आहे त टिकटॉक वीडियोज़ ठाहिण वारा माण्हू ख़ुदकुशी जहिड़े क़दमनि जूं वीडियोज़ ठाहे रहिया आहिनि, जॾहिं त उन ते हलंदड़ मवाद पाकिस्तान जे इस्लामी कानून ख़िलाफ़ आहे। दरख़्वास्त ॾींदड़ इस्तदआ कई आहे त टिकटॉक खे जुज़वी तौर ते बंदि करे बहितरीन पॉलिसी कई वञे ऐं हुकूमत मवाद खे सेंटर करण जे लाइ मैकेनिज़म ठाहिण जो हुकुम ॾिनो वञे। वाज़ेह रहे त इन खां अॻु पेशावर हाई कोर्ट टिकटॉक ते पाबंदी लागू कई हुई, जंहिं खां पोइ इन ई अदालत तरफ़ां पाबंदी खे ख़त्म कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।